कचहरीअ में बाज़ीगर बाज़ी थो विझे ॿिलो धारियल तूं पढ़ायल जंहिंखे जहिड़ी शइ चवे गोथरीअ मां खणी हुत रखी आहे हीअ हुत रखी आहे हुत रखी आहे वरी जंहिंजो नालो खणे सा उहा बि खणी हेॾे खणी आहे वरी खणी अचे माना हुन बाज़ी पूरी कई बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर ॾिस त सुबत जो असरु कहिड़ो आहे त वज़ीर जवाबु ॾिनो कि बेटा सुबत जो असरु वधीक बि हूंदो आहे पर तुख में तासीर सभ खां वधीक आहे हुन चयो न ईअं कोन्हे चइजे न आहे त भला सुभाणे बाज़ीगर खे चइजांइ त हिते बाज़ी विझणु अचे पोइ मां मोकल ॾींदोमांसि हुन चयो ठीकु आहे बाज़ीगर खे चई त बाज़ीगर सुभाणे तव्हां वरी बि हिते अचिजांइ कचहरीअ में अची बाज़ी विझजांइ चई हा साईं हुनखे त 5 रुपया मिलनि पिया ख़ुशि पियो थिए न साईं हुन अहिड़ो कमु कयो जो राति जो कुआ फासायईं कुआ फासाए हिकु या ॿ कंहिं चिॿड़े में दखीअ में वाड़े ऐं ढकणु ॾेई खणी आयो कचहरीअ में जी वेठो अची वज़ीर बि लिकाए वेठो हुननि कुअनि खे बादशाह खे चएसि हाणे बाज़ीगर खे चओ त बाज़ी विझे हुन बाज़ी विधी जहिड़ी शइ चवेसि खणो हितां हुत रखी आहे वरी उहो जंहिंजो नालो खणे त उहा वरी शइ खणी आणे ॾिए चईं हाणे ॻाल्हि ॿुधो बादशाह खे तो वज़ीर चई कि भला मां हिकिड़ी शइ कढां थो पोइ फ़क़ीर खे चइजांइ त भली हकलूं ॾिएसि त न खणो इहा शइ न वठो हुन जो कोए खे कढियो त कचहरी त संगमर जे फर्श ॿधा पिया को लिकण जी त जाइ कान्हे हेॾे टप ॾिए हेॾे ॿिले जी नज़र पइजी वई वठी जो खड़ो थियो त माण्हुनि खां बि घुसाईंदो सुसाईंदो नेठि बाज़ीगर खे चई त हाणे हिनखे चओ त लठ खणी पियो लॻे ॿिले जे त इन शइ खे न वठो घणेई हकलूं ॾिनई पर लठ खणी लॻुसि तॾहिं बि हुन को वञी पकिड़े ऐं भॼाईंदो बि वठे खाईंदो बि वठे हुनखे खाई त बादशाह खे वज़ीर चयो कि भला ॾिस तोख मां असुलु हिन जो खाधो आहे को ॿिले जो खुराक पर हाणे तूं इन ॻाल्हि खे अञा नथो मञी तस्लीम करी पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मूंखे इहा ख़बर पई आहे छो त बादशाह ऐं वज़ीर हिक ॿिए ॾे पाण में ॿचे ॿारे ईंदड़ वेंदड़ हुआ त वज़ीर खे बि इहा ख़बर हुई त बादशाह जे घर उमेदवारी थी आहे त वज़ीर पंहिंजे घरवारीअ खे बि उमेदवारी हुअसि बादशाह खे चइसि हाणे तूं इन ॻाल्हि तो नथो लही पर थोरो वक़्तु तरसो अलाह कंदो तुंहिंजे घर बि उमेदवारी आहे मुंहिंजे घर में बि उमेदवारी आहे ॿिन्हिनि खे पुट ॼमंदा पोइ उन्हनि जा इम्तिहान थींदा हुन अॻु में ई पेशन गोई करे छॾी कुदरत ख़ुदा जी बादशाह खे पुट ॼाओ मुबारकूं मिलियूं बादशाह पुछियो वज़ीर खां त वज़ीर तोखे बि पुट ॼाओ आहे चइसि अञा त कोन ॼाओ आहे पर हाणे अॼु सुभाणे इहो जहान पूरो थी आयो आहे ठीकु आहे बादशाह जी घरवारीअ जॾहिं हथनि पेरनि लहण जो ख़्यालु वरितो त दाईअ खे ज़रूरु घुराईंदा आहिनि न सभु को घुराईंदो आहे दाई इस्तेमालु कंदी आहे सभु कुझु ॿार ॿचो ॼणाईंदी आहे बादशाह हुकुम वज़ीर कयो हुकुम त 7 कोठियूं आमो साम्हूं आहिनि ऐं आख़िरी 7वीं कोठीअ में पुट ॼणजां पर जेको ॿाहिरों माण्हू अचे त दर खोलींदो वरी बंदि कंदो अचे जीअं रोशनाई सिज जी 7वीं कोठीअ में न रसे आख़िरकार उते पुट ॼाओ मुबारकूं थी वियूं हल पालींदे 15 साल गुज़री विया वज़ीर जे पुट खे उन 7वीं कोठीअ जे अंदरि रहाश खाद खुराक सभु कुझु उते पई मिले बादशाह जो पुटु जवान थियो हू बि हाणे 15 सालनि जो नेठि जवान थी वई अमीराणो ॿारु हो बादशाह पंहिंजे पुट खे विलायत मोकिलियो ओॾो इम्तिहान पास करे आयो त बादशाह तो कचहरीअ में जो नीगर आयो बादशाह जो पुटु त बादशाह पुछियो वज़ीर खां त वज़ीर ॾे ख़बर तुंहिंजो पुटु मां ॾिठो ई कोन्हे पढ़ायो अथई चई साईं न अड़े छो हेतिरा साल मुंहिंजो विलायत पास कई आहे तुंहिंजो पुटु पढ़ियल ई कोन्हे चई साईं कोन पढ़ायो अथमि पोइ वठी आ चई हा साईं वियो 7वीं कोठीअ जो दर खोलींदो आख़िरीअ में पहुतो त हुन सिज जी रोशनाई जो ॾिठी नीगर त डुक पाए कंहिं कुंड में लिकणु लॻो त इहा कहिड़ी शइ आहे एॾो सुझरो थी वियो आहे डिॼे पियो बादशाह वज़ीर अहिड़ो कमु कयो जो बाह में पुट खे हथु विझी चई भाउ मूंखे सुञाणी थो मां तुंहिंजो पीउ आहियां मां हेतिरो साल तकलीफ़ करे तोखे इन जाइ ते पालियो आहे पर तूं डिॼ डपु न मां तुंहिंजो पीउ आहियां मां कंहिं अंबासर में तोखे न हणंदुसि
निकिर ॿाहिरि त तोखे जहान ॾसियां। ॿार मूं वठी निकिता ॿाहिरि, ॼण मथे ॾिठईं, ॾींहुं ॾिठो हुयो। चईं बाबा हीउ छा आहे? चईं इहो अलाह जो आसमान बणायल आहे, रे थंबे रे थुणी आहे, जंहिंखे कोई थंब थुणी कान्हे का। ऐं हीउ अलाह जो जहान सिॼ उभिरे थो, वरी हेॾे ओलहि वेंदो, लही वेंदो, ओभर खां वरी 4 पहर गुज़रंदा, वरी उभरंदो। हा बाबा चईं हा। ऐं हाणे हल बादशाह जी कचहरीअ में, उते सॼे हथ सां बीह, सलाम कजांइ बादशाह जो। पोइ जेकी तोखां पुछे, जे अचे जवाबु त सही आहे, न त चइजांइ मूंखे ख़बर कान्हे साईं इन ॻाल्हि जी। हुन त का शइ ई न ॾिठी हुई न जहान में 15 सालनि में। जंहिंमहिल नींगर वठी आयो बादशाह जे कचहरीअ में, त साईं उन जंहिं ते सिज जो किरणो ई न किरियो हो, त उनखे बि अलाह हुस्न ॾिनो हो न, जेको 7 कोठीअ में पलियो। हिनखे साईं बादशाह जो सलाम कयईं। चई बादशाह सलाम वठी ॾाढो ख़ुशि थियो, पंहिंजे पुट ॾे बि ॾिठईं, हुन ॾे बि ॾिसी। चई हलो हल धणी बादशाह, वज़ीर ॾे ख़बर पढ़ाइणु। चईं साईं मां पढ़ायो कोन्हे, अॼु ई ॿाहिरि कढियो आहे घर खां 7 कोठीअ मां। चईं भेणा बेअकुल आहीं ॾाढो, अहिड़ो शहज़ादो गुलाब जे गुल जहिड़ो तूं उनखे इल्मु न पढ़ायो आहे, हाणे जाइल थी वियो, ॼटि ॼटि। चईं साईं हा बसि मूं त कोन पढ़ायो आहे। बादशाह वज़ीर पंहिंजे पुट खे ऑडर कयो, बाबा हाणे तूं विलायत पास करे आयो आहे, ऐं हीउ तुंहिंजो वज़ीर थींदो, ऐं हिनखे कुझु इल्म जी तालीम बि तूं सिखिया ॾिजांइ, पढ़ाइजांइ। हा बाबा। सुबुह थियो, राति ख़ैर जी कचहरी करे करे राति थी वई, सभु को पंहिंजे घर वियो। सिॼ उभिरियो, बादशाह जे नींगर ऑडर कयो, पीउ खे अर्ज़ु कयईं त बाबा असांखे 2 घोड़ा भला मिलनि त पंहिंजे मुल्क जो संसार करे ईंदासीं। हा बाबा हुकुम तुंहिंजो। 2 घोड़ा भला संजजी विया, हिननि खे ॾिनो। जंहिंमहिल निकिता ॿाहिरि त ॾिठऊं को कुतो को ॿिलो त ॾसींदो वञे, गऊं मिले, ऊठ मिले, ॾाची मिले, जहिड़ी बि शइ हिलाल हुजे त उनखे चए बाबा इहे ठण त हितां खीरु निकिरंदो आहे, माण्हू खाईंदो आहे, हीअ मेंहिं आहे, हीअ गऊं आहे, हीअ रिढ आहे, हीअ ॿकरी आहे, सभु ॾसींदो वञे। हुनखे त अॻु में ॾिठियूं कोन हुई त उहो छा चवे। ठीकु आहे उहो साईं ॾिसंदो। हलंदे हलंदे उन ख़ुशीअ में कंहिं ॿीअ बादशाही में वञी निकिता। हाणे बाक़ी कलाकु 2 सिज जो रहियो, नींगर दिलि में ख़्यालु कयो त हाणे जे पोयां पेर खणंदासीं राति थी वेंदी। तंहिं करे हिकिड़ो शहर थो नज़र अचे परे खां, हाणे इन में हली मुसाफ़िर थी राति रहूं कंहिं वटि, पोइ खाधे खुराक पंहिंजो ई खणी ख़र्चु कंदासीं। चयो ठीकु आहे। बादशाह ज़ादी 7 माड़ ते चढ़ी बीठी, जीअं ॾखिण तरफ़ खां या ओलह खां उहे शहज़ादा आया त उन्हनि ते नज़र पइजी वई। बादशाह ज़ादी चयो सुभान अल्लाह, वाह जो शहज़ादनि खे हुस्न आहे ॿिन्ही खे, पर हिकिड़ो त हुस्न में बसि सुम्हंदो थो अचे। वाह वाह। बानीअ खे चईं बानी हाणे इहे माण्हू घोड़नि ते चढ़िया था अचनि, तूं इन गेट दरवाज़े शहर खे 4 दरवाज़ा, उन दरवाज़े ते बीह, ऐं इहे मुसाफ़िर इन जा केर बि आहिनि खे वठी राति अची पाण वटि टिकाए, चइजांइ त असां वटि जॾहिं को मुसाफ़िर न ईंदो आहे त असां घिटीअ में बीह बि मुसाफ़िर खे वठी राति रहाए खाधो खुराक खाराईंदा आहियूं अलाह जे नाले ते। हे जो उते बानी बीठी आहे, शहज़ादा 2 घोड़नि ते चढ़िया आया। बादशाह ज़ादीअ हिननि खां बानीअ पुछो, अवी केरु आयो भाउ, काॾे था वञूं? चईं मां असां मुसाफ़िर आहियूं ऐं राति किथे टिकण जे लाइ आया आहियूं हिन शहर में। चईं बिस्मिल्लाह रहमान रहीम, मूंखे बादशाह जो हुकुम आहे त असां वटि अॼु सिज शाम ताईं को महिमान न आयो आहे, तंहिं करे वञी गेट ते बीह, मन को मुसाफ़िर अचे त उनखे वठी अचे राति